कोने पढ़ो सल्लल्लाहु हाणे सहाबा जे दिल में इहो ख्याल आयो 200 साल हिकड़े माण्हू इबादत कई पोइ असां खां त गोए खणी वियो पाण वट भी इहो ख्याल ईंदो आहे पर ईंदो कंहिंजे लाइ आहे बाबा फलाणे माण्हू हेतिरा प्लाट वरिता इहो असां खां गोए खणी वियो फलाणे हेतिरा पैसा व्याज ते ॾिना इहो असां खां अॻिते निकिरी वियो फलाणे हेतिरो कमायो असां खां अॻिते निकिरी वियो न नेकी जे मामले में भले रीस कयो बाबा फलाणे पुट खे हाफ़िज़ कयो आहे न मां पुट खे हाफ़िज़ भी कंदुसि कारी साहब भी कंदुसि बाबा फलाणो माण्हू मस्जिद शरीफ में ताउन थो करे मस्जिद शरीफ आबाद कयो वेठो आहे मां मस्जिद भी आबाद कंदुसि मदरसो भी आबाद कंदुसि इहा रीस जायज़ आहे दुनियावी मामलन में न सहाबा जे दिल में ख्याल आयो इनी 2 सदियों इबादत कई आहे 2 सदियों अल्लाह ताला वही जिब्रील खे मोकिलियो चओ सुभान अल्लाह ओ जिब्रील मुंहिंजे महबूब खे वञी चओ पंहिंजनि आशिकनि खे चवे परेशान न थियनि मां तव्हांखे हिकिड़ी राति ॾींदुसि हिकिड़ी राति रमज़ान जे महीने में आख़िरी ॾहे में शब क़दर में हिकिड़ी राति हूंदी क़दर वारी उन्ही में 2 नफ़िल पढ़ो उहे 2 नफ़िल हिकिड़े पासे हुनजी 200 साल जी इबादत हिकिड़े पासे सुभान अल्लाह सुभान अल्लाह तव्हांजा 2 नफ़िल उनजी 200 साल जी इबादत मुंहिंजा प्यारा दोस्तो अहिड़ा नेक माण्हू बि अॻिन नबियनि जी उम्मतनि में हुया पर ही लक़ब ही इनाम मुंहिंजे हबीब जे आशिकनि खे मिलियो या अय्युहल्लज़ीन आमनू अल्लाह ताला फरमायो ओ उहे शख्स जन ईमान आंदो आहे जी मुंहिंजा रब करीम छा तुंहिंजो हुकुम आहे हिकिड़ी जाइ ते हुकुम आहे या अय्युहल्लज़ीन आमनू तक़ुल्लाह ऐ ईमान वारो अल्लाह खां डरिजो अल्लाह जो खौफ पंहिंजे दिल में पैदा कयो हिन आयत में हुकुम या अय्युहल्लज़ीन आमनू ओ ईमान वारो ला तक़ूलू राइना अज खां बाद में मुझे मोहम्मद करीम जे खिदमत में जॾहिं अचो तॾहिं राइना जो लफ्ज़ न चइजो असा भी सगोरा मुझे हबीब जे खिदमत में इंदा हा कचहरी लगंदी ही गुफ्तार हलंदी ही पो जह तई आवाज न पुजंदो हो या जेको समझी न सगंदो हो वो चवंदो हो रायना या रसूल अल्लाह रायना या हबीब अल्लाह मालूम माना महबूब इनी कलमे के दोहरायो असां ते रियायत फरमायो असां के समझ में अची वने हाणे अरबी ज़बान में इन्ही लफ्ज़ में का बि कराहत कान्हे का अरबी बोली में रायना जो लफ्ज़ शान वारो आहे पर मुसलमाननि सां गॾु यहूदी बि रहंदा हुआ यहूदियुनि जी जेका ॿोली ही उहा अरबी कान ही उन्हनि जी ॿोली ही इब्रानी ॿोली में रायना जे लफ्ज़ में बूई हुई बूई मुकम्मिल ख़राब न उन्ही में गुस्ताखी जी बेअदबी जी बूई हुई जॾहिं मुसलमान पिया चवनि रायना या रसूल अल्लाह रायना या रसूल अल्लाह त यहूदियुनि वरी रायना या चवणु शुरू कयो लफ़्ज़ त ॿई साॻियो पिया चवनि मुसलमान बि साॻियो यहूदी बि साॻियो पर नियत में फ़र्क़ु आहे नियत जो फ़र्क़ु हुयो मुसलमान जेको चवनि पिया रायना या रसूल अल्लाह मुसलमाननि जी नियत इहा हुई असां ॾे तवज्जो फरमायो ऐं मुंहिंजा महबूब असांखे इहा ॻाल्हि दोहराए वरी सम्झायो मुंहिंजा महबूब यहूदी जेको चवनि पिया उहो गुस्ताखी वारी नियत सां चवनि पिया मुसलमाननि चयो यहूदियुनि खे अव्हांजे इब्रानी ॿोली में रायना जो लफ़्ज़ हलकड़ो आहे तव्हां छो था चओ यहूदियुनि चयो तव्हां बि चओ था तव्हां चओ था त एतिराज़ कोन्हे असां चऊं था त एतिराज़ आहे तव्हां चओ था त असां बि चवंदासीं छो न चऊं
अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात वही जिब्रील खे मोकिलियो। ओ जिब्रील, इन लफ्ज़ में गुस्ताखी जी बोया मां अल्लाह इहो लफ्ज़ पंहिंजे हबीब जे लाइ चवराइण नथो चाहियां। वन ईमान वारन के चओ या अय्युहल्लज़ीना आमनू ला तक़ूलू राइना। ए ईमान वारो, अज खां बाद में जेकॾहिं तव्हां के महफिल में का गाल समझ में नथी अचे त तव्हां मुंहिंजे महबूब के राइना जो लफ्ज़ चई करे सॾ न कजो। वक़ूलू उनज़ुरना, अवां इएं चइजो उनज़ुर इलैना या हबीब अल्लाह, ओ मुंहिंजा महबूब असां ते नज़रे करम फरमा। पोइ जॾहिं तव्हां कोन चवंदव तॾहिं यहूदी पाण चवण बंदि करे वेंदा। तव्हां न चओ, छो जो तव्हांजे चवण में फ़र्क़ु को बि कोन्हे। तव्हांजी नियत बि ठीकु आहे, तव्हांजो लफ़्ज़ बि ठीकु आहे, पर जेको यहूदी था चवनि उन्हनि जे नियत में बि फ़र्क़ु आहे, उन्हनि जे लफ़्ज़ में बि फ़र्क़ु आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खे इहो पसंदि न आयो। रब चयो मुंहिंजे हबीब जे लाइ उहे लफ़्ज़ चइजनि जेके शान वारा लफ़्ज़ आहिनि। पढ़ो सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अच्छा है, लब्बैक या रसूल अल्लाह, लब्बैक या रसूल। हाणे इहो थोरी नियत जी तब्दीली अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुसलमाननि जे लाइ हुकुम जारी कयो मोमिननि जे लाइ त अॼु खां बाद में इहो लफ़्ज़ मुंहिंजे महबूब जे साम्हूं चओ बि न। माना मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं अचो त लफ़्ज़ अहिड़ा अदब वारा ॻाल्हायो ता क़यामत दुनिया खे ख़बर पवे त मदीने वारे जी दरगाह जो जेको अदब आहे उहो कमाल दर्जे ते पहुतल आहे। अहिड़े त कमाल दर्जे ते पहुतल आहे। इन आयत जे भर में मां पढ़ियो त अब्बासी ख़लीफ़नि जो दौर आहे। हज़रत इमाम अबू यूसुफ उन्हनि जी दावत ते आयो आहे। बादशाहनि जी दावत आहे। दुनिया आई आहे, अमीर आया, रईस आया, सरदार आया, आलिम आया, वॾा वॾा माण्हू आया। इमाम अबू यूसुफ भी आयो आहे। दस्तरखान लगी वियो आहे, तरह तरह जा ताम लगी विया, क़िस्मे क़िस्मे जूं मानियूं अची वियूं, भाॼियूं अची वियूं, पर उन दस्तरखान ते कद्दू शरीफ जी भाॼी भी आहे। कद्दू शरीफ निस्बत के कमालियत त निस्बत के आहे न। जॾहिं सॼो ताम लगी वियो त बादशाह जे ख़ासि माण्हुनि मंझां हिकिड़े माण्हू चयो त कद्दू मूंखे नथो वणे, कद्दू मूंखे वणे कोन थो। मानी जो लगी, बादशाह चयो हाणे मानी हलण खपे, टाइम थी वियो आहे। इमाम अबू यूसुफ चयो त मानी कान हलंदी।